नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदड़ कंडियारो शहर जे टाउन कमेटी में PPHI तरफा कोरोना का बचाव वारी वैक्सीन लाइ कैंप लगाई वई। कैंप ते शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि सां तालुक़ रखंदड़ 250 खां वधीक औरतुनि खे वैक्सीन लगाई वई। उन ॾस में डॉक्टर हीरानंद, डॉक्टर अशफाक शाह, आबिद अली, असलम अब्बासी, एजाज अली ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त कोरोना हिकु ख़तरनाक मर्ज़ आहे जेको माण्हू खां ज़िंदगी खसे वठे थो। उन लाइ कोरोना जी वबा खां बचण लाइ वैक्सीन कराए हिन मूज़ी मर्ज़ खे मात ॾिनी वञे। जेकॾहिं वैक्सीन न हणाई वेंदी त ही ख़तरनाक वबा ख़त्म थियण बदिरां तेज़ी सां वधी वेंदी। सिंध हुकूमत चाहे थी त ही ख़तरनाक वबा मुकमल ख़त्म थी वञे। सिंध हुकूमत जे ख़ासि हिदायतुनि बाद तालुके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कोरोना खां बचाव वारी वैक्सीन जूं कैंपूं लगायूं पियूं वञनि। अॼोकी कैंप में 250 खां वधीक औरतुनि खे कोरोना खां बचाव वारी वैक्सीन जो पहिरियों डोज़ लगायो वियो। होॾां PPHI जी अहिड़े अमल खे शहरियुनि पारां सारींदे चयो त कोरोना जी वबा खां बचण जे लाइ PPHI जेके मॉलनि तोड़े ॻोठनि में वैक्सीन कैंप लगाए वैक्सीन कई पई वञे, जेको हिकु सुठो अमल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।